बाजार खान या छोकरी नाज़ा तुंजी छा थे? साईं मुझी भाणे जी आ, अदा गफ़ार जी न्याणी आ। यार दिल में न कजाए, इन छोकरी नाज़ा जो सन मुके पांजे भाव पीरल लाइ घुर्जे। बाजार खान शरा में शर्म केड़ो, शरीयत इजाजत दे थी। जेकॾहिं तोखे बुरो थो लगे तो तू जवाब दई सकी तो। वलीदाद खान, अदा जी न्याणी असांजे चाचे जे पुट जबल जे नाले थियल आहे। नाले थियल आहे, निकाह त न आहे पयल न? अॼुकल्ह त माण्हू निकाह टोड़ाए भी शादी कनि था। इहो हिते हूंदो, असां वटि इहो रवाज न आहे। नाले थियण खां पोइ छोकिरीअ खे मारे त सघूं था, पर ॿिए कंहिंखे नथा ॾेई सघूं। थधो थी बाजार खान, थधो थी। जोश मां न, होश मां कम वठ। असां या छोकरी नोटन में तोरे खणंदासीं। ऐं जेकॾहिं इहो रिश्तो थी वियो त मां तोखे 10 जरेब ज़मीन लिखी ॾींदुसि। ऐं 10 जरेब ज़मीन जा थोरा न आहिनि। असां वटि फी जरेब ज़मीन जी क़ीमत 5 लख रुपया आहे। 5 लख। ऐं उन्हनि 10 जरेबनि में तूं पंहिंजो घर बि ठाहे सघीं थो ऐं उहा ज़मीन आबाद बि करे सघीं थो। ठीकु आहे, मां अदा सां सलाह कयां। सुभाणे ताईं मूंखे वरंदी ज़रूर घुर्जे। सुभाणे ताईं मां हा या न? न जी ॻाल्हि न कर बाजार खान। उमेद आहे त सणाई थींदी। तूं वञी पंहिंजे भाउ सां सलाह कर, वधीक अहवाल सुभाणे कंदासीं। अदा बाजार खान खे वधीक ज़मीन जी लालच त नाही ॾेई वेठो। मौला दादा, तूं बि बादशाह माण्हू आहीं। रुगो हिननि खां सन कढी वठूं। जबल जा माण्हू हिते असांजी ज़मीन फबाए वेंदा छा? अदा रुगो शादी करे वठां, पोइ जहिड़े पेर आया आहिनि न, ओड़े पेर थेड़े कढंदो मान। अदा अथई वॾा चिचड़, न करंदे ॾाढो ॾुखियो। बहादुर ऐं पेर गरो आहे अनवर। चङनि भलनि खे हितां भॼाए कढियईं, पोइ ही वरी कहिड़े बाग़ जी मूरी आहिनि?
छोरी कंहिंखे पई इशारा करे? कंहिंखे पई इशारा करी? इशारा कंहिंखे इशारा कंदुसि? मूं पंहिंजे अखियुनि सां तोखे इशारा कंदे ॾिठो आहे। भाॼई मूंखे नूर भटारे जो कसम आहे, मां कंहिंखे बि इशारा कोन पई कयां। इहो तुंहिंजो अजायो वहम आहे। ही बाहु मथे करे करे इशारा कोन पई करी? हा, वरी चई थी मूं इशारा कोन पई कया। मां त राय पई ठाहियां, तोखे अजायो वहम आहे। अजाया वहम आऊं तोखे चङी तरह सुञाणा थी। अजाया मुंहिंजा मोचड़ा लगा है ना, वो भी सुधरे न तो अज अचे वली दाद उनके चई हिन मोय जो टंगू तो बन रहा थी। दिस जाए तरी छाती कयास। अदा छा तो सोची? रिश्तो तो ॾाढो सुठो आहे ऐं नाणे मुठ पे मिली पवंदी। मां पंहिंजी नाज़ा के नाणे कान विकणंदसि। भाॼाई कुछ अकुल खां कम वठ। नाणे विकणी या न विकणी, पर न्याणीअ जो नसीब सुठो तो थिए। बिजार खान सुभाणे वापस हलंदासीं। चाचे खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? अदा हिते ज़मीन जा टुकड़ा मिली पवंदा, पोइ वापस हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? विजार पंहिंजो वतन कोन छॾे सघंदासीं ऐं सौ कोह ते मां न्याणीअ रिश्तो नथी ॾेई सघां। भाॼाई अहिड़ा रिश्ता रोज़ रोज़ नाहिनि ईंदा। तकड़ न कर, कुछ सोच। जबल खे परणाए ॾींदे छा रखियो आहे हुन वटि सवाइ बुखुनि जे? ॿियो त उते न्याणीअ खे कुछ मिलंदो बि कोन। बुख हुजे या ॾुख हुजे पर गॾु त हूंदी। हिते 100 कोन ते न्याणीअ खे छॾे असां वापस हली हलूं। मौत अचे त हिक ॿिए जो मुंहुं बि नसीब न थिए। अथा तूं छा थो चवीं? न बिजार खान न, मुंहिंजी दिलि कलमो नथी भरे। चाचा सां वाइदो थियल आहे त नाज़ा जी शादी जबल खान सां ई थींदी। जन्नत मानी कणिया बुख लगी आ। खबर थई छोरो अञा बि पंहिंजी वथाण ॿाहिरां फिरंदो थो रहे। तवारी सिकीलती भेण परे खां उनखे इशारा थी करे। इहो सॼो सो कूड़ आहे। तव्हां भले मूंखे भले साईं जो कसम ॾियो, इहो सच न आहे, कूड़ आहे इहो। भले मूंखे बि भलो साईं मथे ते रखरायो, उनजो कसम ॾियो। मूं पंहिंजी अखियुनि सां हिनखे इशारा कंदे ॾिठो आहे ऐं हुन छोरे खे बि ॾिठो अथमि परे खां हिनखे इशारा पियो करे। मां चङी तरह समझां थो। बंदूक न वणंदुसि न तेसि ताईं तूं कोन मुड़ंदीअ। न न हिनखे बंदूक खणण जी ज़रूरत ई कान्हे। अम्मा या दावारा रोज़ पंध कंदा आहिनि। आउं त चवां थी इजाज़त ॾियो त हिनजी शादी कराए छॾियूंसि। ही छोरी घणो किन करे माण्हू खे लाइ इन खां त सुठो आहे पंहिंजे मथे त इहो बार ई लाहे छॾियो। हा जन्नत चई सच थी। हाणे ईअं ई करणो पवंदो। अदा
तव्हां मूंखे बंदूक हणी छॾियो, मां तव्हांखे मयार कान ॾींदसि, पर हिन मवालीअ सां मां कॾहिं बि शादी कान कंदसि। हाँ 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 ॾिसो सही ॻाल्हाए त कीअं थी। पंहिंजे वॾे भाउ सां इहे ॻाल्हाइजे तोखे शर्म नथो अचे? ॿुॾी नथी मरी? चङो हाणे चङो, वधीक गोड़ न कयो। जॾहिं न वक़्तु आयो त मां हिन चोरीअ खां पाण हा कराईंदुसि, पाण। चोरी ॾिसी जाती हलाणे। ख़बर फ़कीर, छो न असां केतिरा बि ग़रीब हुजूं, पर रब जी बाझ क़ाइम दाइम आहे। पर हिन दॿे मां कॾहिं बि अटो खोटो न आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। भागन भारी रुगो पंहिंजे भागन जी साराह न कर, थोड़ी अख खणी हिन दरवेश ॾे बि निहार। तुंहिंजे भागन में हिन दरवेश जूं दुआऊं बि शामिल आहिनि। ओ मां जी 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 तुंहिंजनि भागन ऐं बाबा दरवेश जे दुआउनि जो रंग लातो थी जो हाणे मुंहिंजे कमीस में हिकिड़ो बटण बि न रहियो आहे। अरे यार बटण न आहे त ख़ैर आहे, जे बिना बटलनि जे कमीस पाए घुमंदे त ॻोठ वारा तोखे तड़े थोरे कढंदा। बाबा हिन ॻोठ में जेको बि मुंहिंजो ही गलो खुलियल ॾिसंदो न, इहे सम्झो त फ़कीर जो पुटु न आहे पर खान जो पुटु आहे, खान जो पुटु। अम्मा तूं मूंखे बटण हणी दे, बटण। ओ अब्बा, हाणे मूंखे उहा ज़रूरत थोरो ई आहे त सुईअ में सॻो विझां वरी बटण टाके ॾियां। बस उहो वक़्तु मोकिलाए वियो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, नज़र खां बि विहारे छॾी। भागन भरी पंहिंजी क़िस्मत खे पिट न, हिन दरवेश जे दुआउनि ते यकीन रखो। ॾिसजांइ त हिकु ॾींहुं कीअं लायो सजायो थींदो। तोखे केतिरा दफ़ा चयो आहे ख़बर त तुंहिंजे दुआ खां दुश्मन जी पिट भली आहे, पर तूं मुड़े ई कोन थो पियो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। सची आहीं अम्मा, सची आहीं। तॾहिं त चवंदो आहियां त इज़त अचणी वञणी शी आहे, रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। बस हाणे दरवेश जे दुआउनि खां त इनकारी थियो। धीअ गाह ते न हलंदी छा? अम्मा वापसि हलूं, पंहिंजे जबल वतन वापसि हलूं। अम्मा वापसि हलियासीं असांजो माल बुख मरी वेंदो। एॾो ॾुकार आहे जो पूरो मुल्क हिते लॾे आयो आहे ऐं तूं थी चईं त वापसि हलूं। अम्मा जेकॾहिं वापसि न हलियासीं त तुंहिंजी नाज़ा हिते परदेस में ई मरी वेंदी। ख़ैर घुर अम्मा, तोखे कुझु बि कोन थींदो। असां जल्द वापसि हलंदासीं। बस दुआ कर त मींहुं पवे। जी अम्मा, साल 2 साल बरसात न पई त पोइ त हिते ई हूंदासीं अम्मा, दुख सूर में पिया ज़िंदगी गुज़ारींदासीं। अदे पंहिंजी नाज़ा छा थी चवे? चाची पंहिंजो वतन छॾियो ई न हा। हा मां पंहिंजो वतन छॾियो ई न हा, पर जेके असांजी क़िस्मत में दुख सूर लिखियल आहिनि उहे काॾे वञनि हा। दुख सूर रुगो असांजी क़िस्मत में छो चाची? हू राज़ जो राणो आहे, केरु हुन सां हुजत करे पुछी थो सघे त हे दुख ई सूर असांजे लाइ छो? छॾ हाणे ॾुखनि जी पचार, उथी त हली गाह करे अचूं। उदास न थी राणी धीअ,
अलाह घुरियो त जल्द पंहिंजे वतन वापसि हलंदासीं ऐं वसकारे खां पोइ असांजो मुल्क बि मेंघ मल्हार थी वेंदो। अलाह कंदो चाची, पर मूंखे नथो लॻे त को तव्हांजी हीअ नाज़ा वापसि वतन पहुचंदी। आख़िर असांजे भाउ में कहिड़ी खोट आहे जो तव्हां रिश्ते ॾियण खां इनकार था कयो? साईं, पीरल में का बि खोट न आहे, पर असांजी न्याणीअ जो रिश्तो थियल आहे, इन करे अदा हम नथो भरे। बाजार बाजार कुछ सोच। असां हिते तोखे माला माल करे छॾींदासीं। तू कीअं बि करे पंहिंजे भाउ खां हा कराए। नथो राज़ी थी रहे सर, मूं घणो ज़ोर लॻायो आहे। इन जे करे हाणे हथ जोड़े माफ़ी था घुरूं, असांखे माफ़ी ॾियो। इन में माफ़ी घुरण जी कहिड़ी ॻाल्हि आहे विजार ख़ान? मिटी थी त थी, न थी त ख़ैर आहे। पोइ मूंखे इजाज़त साईं। तोखे इजाज़त आहे विजार ख़ान, तूं हितां बेखौफ़ थी वञ। वरी असां इन बारे में तव्हां सां का बि ॻाल्हि न कंदासीं। लख भलायूं साईं, तव्हांजो लख भलायूं। अदा कंध पे काती रखी हा कराई सां तो उनखे इहो वञण ॾिनो? पीरल, मुंहिंजा भाउ ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी। अदा मुलादा त सही कयो, पर अदा मां इन छोरी को सवार रही नथो सघां। ॿिए हंधा तुंहिंजी शादी करायां? न अदा न, मूंखे खपे त बस ये छोरी खपे। भला छोकिरी एतिरी हसी न जा। अदा तो हुनखे ॾिठो ई किथे आहे। पोइ भला ॾेखार, जेकॾहिं छोकिरी एतिरी ख़ूबसूरत आहे न त पोइ वरी नए सिर कोशिश था कयूं। अॼु बल्कि हिन वक्त ही मां तोखे ॾेखारियां थो। गाह करण आई हूंदी, ज़मीन घुमण जे बहाने हलूं था, उते तोखे छोकिरी ॾेखारे थो वठां। ही त सफ़ा दीवानो थी विया, दीवानो। बोला दादा? जी अदा। अॼु मां बि इहा छोकिरी ॾिसी अचां, किथे ही हथनि मां न हलियो वञे। उते अच।